जी नाज़रीन भलीकार चवंदासीं बुलेटिन जी बाक़ाइदा शुरुआत कंदासीं ख़बर सां। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। खारियां गैरिज़न में 7वीं पाकिस्तान आर्मी टीम स्प्रिट मश्क जी पुॼाणी वारी तक़रीब थी। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। खारियान गैरिज़न में मश्कुनि दौरान 7 टीमुनि हिसो वरितो आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जवाननि वधि खां वधि हिसो वरितो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मुक़ाबलनि सां हिक ॿिए खां सिखण जो मौक़ो मिलंदो आहे। अहिड़ा मुक़ाबला जवाननि जी सलाहियतुनि खे बहितर बणाईंदा आहिनि। अवां सां ख़बर शेयर कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। खारियान गैरिज़न में 7वीं पाकिस्तान आर्मी टीम स्प्रिट मश्क जी पुॼाणी वारी तक़रीब थी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जे जवाननि वधि खां वधि हिसो वरितो आहे। मुक़ाबलनि सां हिक ॿिए खां सिखण जो मौक़ो मिलंदो आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त अहिड़ा मुक़ाबला जवाननि जे सलाहियतुनि खे बहितर बणाईंदा आहिनि।